बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांजो जमीयत उलमा इस्लाम जो पूरो वफ़द असांजे ज़िले अमीर मौलाना दोस्त मोहम्मद फारूकी साहब जिन जी क़यादत में हिते आयो आहे, जंहिंमें असांजे यूनिट बहादुर मोरी जो अमीर जनाब हाजी उमर सान साहब ऐं जमायत जा जेके ज़िम्मेवार साथी आहिनि मौलाना अब्दुल क़यूम साहब ऐं यूसी झंडोमरी जे तरफ़ां इन जेको असांजो काउंसलर आहे उमर फारूक साहब, सानी नाते हिकु हमदर्दी जो इज़हार करण जे लाइ आया आहियूं त तव्हांखे जेका तकलीफ़ पहुती आहे उन में असीं तव्हां सां इन तकलीफ़ में बराबर जा शरीक आहियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंसान आहे, जंहिं घर मंझां हिकिड़ो लाशो खजे थो त उनखे केॾी तकलीफ़ पहुचे थी। इंसान आहे, पोइ चाहे उहो इंसान मुस्लमान हुजे चाहे गैर मुस्लिम हुजे, लेकिन इंसान त इंसान ई आहे। इंसानी हमदर्दी जे ख़ातिर हिन खे वॾी तकलीफ़ पहुती आहे। हिन जा मासूम बच्चा आहिनि जंहिंजी माउ बि जान छॾे वई, हिन जो पीउ बि जान छॾी वियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, यतीम बच्चा आहिनि। असां पंहिंजी जमायत जे तवसुत सां हिन वटि आया आहियूं, हिन सां हमदर्दी जो इज़हार कयो आहे। हिननि सां असां पंहिंजी जमायत जे हाल सारो माली ताउन बि कयो आहे ऐं अॻिते वरी बि असीं हिन खे यकीन ॾियारियूं था त असीं तव्हां सां हर ॾुख में सुख में तव्हां सां गॾु आहियूं। अल्लाह तव्हांखे सब्र जी तौफ़ीक़ ॾे। ऐं असां इहो बि हिननि खे चयो आहे त जेकॾहिं तव्हां इन तव्हांजे पूरे वाक़े जी जेकॾहिं तव्हां क़ानूनी तौर ते पंहिंजी रज़ा ऐं ख़ुशी सां का तहक़ीक़ात कराइणु चाहियो था त पोइ असीं इन मामले में बि असीं तव्हां सां गॾु आहियूं। जंहिं बि सतह ते चवंदा असीं तव्हांजी मदद करण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी जेकॾहिं तव्हां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां मामिलो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हवाले करे था छॾियो त पोइ बहितर आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां चाहियो था त असांजी का क़ानूनी सतह ते मदद थिए त उन सतह ते असीं तव्हांखे यकीन था ॾियारियूं त असीं तव्हांजी सतह ते मदद कंदासीं। सोशल मीडिया में ॻाल्हि हले पई, अॼु दोस्तनि मूंखे ॿुधायो बहादुर मोरी में ऐं मोरी उसान में वाक़िआ थिया आहिनि। मौलवी शकूर साहब अलहमदुल्ला इन सां तफ़सील सां तव्हां सां ॻाल्हायो आहे। असां बाहमी मुशारे सां इहो तय कयो आहे इनशाअल्लाह जेको असांखां थींदो अॻिते बि। ऐं कानूनी हवाले से मौलवी साहब ॻाल्हायो आहे कि कानूनी हवाले सां जे ही पाण इन में राज़ी थींदा, कानूनी हवाले सां इनशाअल्लाह असीं जमीयत उलमा इस्लाम वारनि ताउन कंदासीं। ऐं इन खां अलावा जेका उनजी रज़ामंदी पंहिंजी आहे ओड़े हिसाब सां बि असीं हिन सां ताउन कंदासीं। इहा अल्लाह तबारक तआला सब्र तौफ़ीक़ बि ॾे। ऐं ज़ाहिर आहे मासूम बच्चा आहिनि, हुनखे त हीअ जेके वॾा हिन जा आहिनि अॻुवान या हिन जो ॾाॾो आहे त इनशाअल्लाह हू बि हिन सां पंहिंजो माली ताउन मुस्लमान कंदा, दोस्त अहबाब कंदा त हुन ते ख़र्ची कंदो। इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे कि अल्लाह तबारक तआला हिनखे बि हौसलो ॾींदो। ऐं तालके झंडे मले जी जनरल सेक्रेटरी मौलाना अला बख्श मरी, जीअं त असांजो साईं दोस्त मोहम्मद ज़िले टंडोलियार जो अमीर आहे, साईं अब्दुल शकूर तेबो साहिब जनरल सेक्रेटरी असां ज़िला टंडोलियार जा। जीअं कहीं वाक़ियो थियो आहे त मूं तालुके जे जेको यूनिट जो अमीर आहे हाजी मोहम्मद उमर साहिब ऐं जनरल सेक्रेटरी आहे कमालुद्दीन हजण हुन सां मशवरो कयो त असां जेका क़ाइदीन ज़िले जा उन्हनि खे इहा ॻाल्हि रिपोर्ट पुॼाइजे ऐं हुननि खे हिते घुराइजे, हक़ीक़त हाल करे जेको बि ताउन से न कजे। पोइ अल्हम्दुलिल्लाह ज़िले जे क़ाइदीन असांजी पून ते क़दम खणी हिते आया आहिनि। पोइ असां इहो मशवरो कयो, पोइ असां जन चयो त हुनजे हलूं, पोइ जेको बि थी सघे इनशाअल्लाह माली ताउन बि कंदासीं, क़ानूनी ताउन उहो बि कंदासीं। सॼी रिपोर्ट साईं अब्दुल शकूर साहिब तव्हां साम्हूं पेश कयो आहे। चाचो जेको बि साईं वारा असांखे हुकुम कंदा चाचे खे हितां खणी असां मुंहिंजो मदरसो आहे पर हाजी जाफ़र साहिब जी बनी ते, जेके साईं वारा चवंदा हुते स्कूल बि आहे, हुते ॿारनि जी पढ़ाई बि सिस्टम बि आहे। जेकॾहिं साईं वारा इहा हुकुम कंदा त हाजी जाफ़र ॾे वञी करे चाचे खे हितां पंहिंजी ख़र्चे सां इनशाअल्लाह टबर सामान खणी हुते जॻह हाजी जाफ़र खां वठी ॾियारे हिन जी ॿारनि जा इनशाअल्लाह तालीम जो बि इंतिज़ाम कंदासीं, जो ताउन बि इंतिज़ाम कंदासीं। अॻिते लाइ बि इनशाअल्लाह हली करे साईं जी मशवरे सां हलंदासीं।